अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, रोज़े की हालत में इंजेक्शन जो करो हुकुम। अचो पहिरीं सवाल सुनो था। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम उम्मीद सलाम है कि वरहमतुल्लाह। शेख साहब खैर वाफिस से होंदा। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह इनके ठीक रखे, हमेशा खुश रखे। आमीन। जी शेख साहब हिकिड़ो सवाल ही हो जे कंहिंखे अगरि ॿरू अची वञे त उहो इंजेक्शन हणाए सघे थो या न? बरो अची वञे त इंजेक्शन हणाए सघे थो क न जी इंजेक्शन गिनी सघे थो। अने फ़िलहाल इंजेक्शन जे अंदरि मेडिकल लाइन जो फार्मेसी लाइन जो पाणी अचे थो, उहो पण मामूली मिक्स कयूं था, ई पण इन लाइ जाइज़ आहे। पर बहितर ई आहे त ई गोश्त जे अंदरि इंजेक्शन गिने में अचे अने बनता कोशिशि नसें खां बचे में अचे, ई बहितर आहे। अने बाटलो जे चढ़ियो त रोज़ो टुटी पवंदो। इंजेक्शन कंहिं बि क़िस्म जी कोई तकलीफ़ आहे गिनणु जाइज़ आहे, पर सेम इंजेक्शन अगरि ताक़त जो आहे, जंहिंसां एनर्जी मिली वञे, ताक़त मिले, उन सां रोज़ो तंहिंखे नुक़सानु थींदो। बुखार जी हालत में टूक में इंजेक्शन गिनणु जाइज़ आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।